पर तव्हां हदीस में ॿुधो त तौर आमाल जी थींदी। मोमिन आहियूं, मुस्लमान आहियूं, पर असां वटि आमाल सालिह आहिनि। को शख़्स चवंदो त मां सालिह आहियां। ही जलसा ही वाज़ हिन करे थियनि था त असां मुस्लमान पंहिंजे अफ़ालनि खे, अमालनि खे, ॻाल्हियुनि ॿोलियुनि खे, ज़ुबान जे क़ौलनि ऐं अक़वालनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुताबिक़ बनायूं। अमल सालिह जी तौर थींदी। एतिरे क़दुर जो तव्हां हदीस में ॿुधो त सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अल्लज़ी, ये ॿ जुमला आहिनि। क़यामत जे ॾींहुं तराज़ू में ये तमामु ॻरा हूंदा। अल्लाह वटि महबूब आहिनि, ज़ुबान ते हल्का आहिनि। ईमान जी दावा सभु को थो करे, पर ज़रूरत आहे अमल सालिह जी। मोमिन मुस्लमान आहियूं, निमाज़ पढ़ूं था, व्याज खां बचूं था, रोज़ा रखूं था, तक़वा ऐं परहेज़गारी असां में आहे, ज़िना खां बचूं था। मुंहिंजा दोस्तो, हिन वक़्तु इस्लाम आहे पर इस्लामी आमाल कोन्हनि। अल्लाह तबारक व तआला जिथे किथे फरमाए त इन्नल्लज़ीना आमनू व अमिलू सालिहात, जिन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया। ईमान सां अमल सालिह ज़रूरी है। अमल सालिह ज़रूरी है। हिकिड़ो मिसाल अव्हांखे ॿुधायां। बाबा जेकॾहिं को शख़्स कंहिं माण्हूअ जो ही हथ वढे छॾे, हथ वढे छॾियसि, शरीयत में हिन जो ॾंडु केतिरो आहे? जेका सॼे इंसान जी खून बहाए, जेकॾहिं 10 लख खून बहाए त 5 लख हिन हथ जी इवज़ हुनखे ॾियणा पवंदा। इहा हिन जी दियत आहे। घणा? हिकिड़े हथ जी। जेकॾहिं सॼे माण्हू जी 10 लख आहे। पर जेकॾहिं इहो हथ चोरी थो करे, कंहिंजो माल थो खणे, त शरीयत में हुकुम छा आहे? इहो हथ वढे छॾियोसि, माना कंहिं क़ीमत जो करे। जेसि ताईं हथ सालिह हो, अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिम मिन लिसानिही व यदिही, जेकॾहिं तुंहिंजे हथ खां ॿिए जी इज़त, ॿिए जो माल मिल्कियत बचियल आहे, ॿिए जे माल में दख़ल अंदाज़ी न कई अथई, त हथ सालिह आहे त क़ीमती आहे। पर जेकॾहिं इन्हीअ हथ तुंहिंजे गुनाह जो कमु कयो आहे त बेक़ीमत आहे, इहो कपिजी वेंदो। 10 दिरहमनि ते, 100 रुपए ते बि कपिजी वेंदो, 100 रुपए ते बि कपिजी वेंदो। मुंहिंजा दोस्तो, असां मुस्लमान आहियूं, हे हेतिरा जलसा असां ॿुधूं था, ॾींहुं राति वेचारा उलमाए किराम क़ुरान ऐं हदीस बयान पिया था कनि। तव्हां हिन हदीस में ॿुधो त तौर थींदी। छा थींदी? तौर थींदी। उहा तौर थींदी आमाल जी। आमाल सालिह तोसां गॾु अमल केतिरा आहिनि? अमल सालिह केतिरा आहिनि? इन्हीअ ते फ़ैसिलो थींदो जन्नत जो ऐं जहन्नम जो। फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फ़ी ईशतिन राज़ियह व अम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह वमा अदराक मा हिय नारुन हामियह। फरमाई जंहिंजा आमाल सालिह ॻरा थी विया त उहो जन्नत में ऐश जी ज़िंदगी गुज़ारींदो। अल्लाह बि राज़ी, पाण बि राज़ी। छो वेंदो जन्नत में?
जो अमल उन जा गरा थी वमन खफत मवाज़ीनु ऐं जंहिंजा वज़न आमार जा हल्का थी पिया फउम्मुहु हाविया रब फरमाए थो उन्हनि जी जाइ जहन्नम। हाणे इहो तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे त जन्नत में वञणो आहे या जहन्नम में वञणो आहे। जेकॾहिं जन्नत में वञण जो इरादो आहे त पंहिंजे नफ़्स जो हिसाब कर। छा करे त मां अॼु केतिरियूं नेकियूं कयूं, केतिरनि गुनाहनि खां बचियुसि। नेकियूं घणियूं आहिनि त ख़ुशि थी त जन्नत में क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो ज़ख़ीरो वधियो। जेकॾहिं गुनाह घणा थी विया त पोइ पीशेमान थी त मुंहिंजा गुनाह वधी विया, जहन्नम ॾे मुंहिंजो रस्तो वेझो थी वियो। अॼु असांजे मुस्लमाननि जो वॾो मसइलो इहो आहे जो ईमान बि आहे, इस्लाम बि आहे, क़ुरान बि आहे, पर अमाल सालिह न आहे। अमाल अॼु ज़ोर अमलनि ते ॾियणो आहे। ॾींहुं राति गुनाहनि में असांजी ज़िंदगी पलिजे थी, घिटियुनि में गुनाह पलजनि था। ये हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सयती ज़मानुन अला उम्मती ला यबक़ा मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु। फरमायो सगीरुहुम फासिकुन व कबीरुहुम कादिबुन। फरमायो अहिड़ो दौर ईंदो जो इस्लाम जो नालो हूंदो पर इस्लाम कोन हूंदो, ईमान जो नालो हूंदो पर ईमान कोन हूंदो, क़ुरान हूंदो पर उन जी ख़बर न हूंदी त अल्लाह छा फरमायो आहे असांखे। मिनल क़ुरान इल्ला लफ़्ज़ुन दर्सुन रस्म। फरमायो सगीरुहुम फासिकुन व कबीरुहुम कादिबुन। ये मुंहिंजे उम्मत में अहिड़ा हूंदा जंहिंजा नंढा ॿार बि फासिक ऐं बदकार हूंदा। नंढा ॿार जेके बालिग़ ई न थिया आहिनि, उन्हनि में बि मुछड़ाई हूंदी, उहे बि बदकार हूंदा। वो ॿार बदकार छो थींदो? हाँ, हुज़ूर जो फरमायो त सगीरुहुम फासिकुन। ॿार कीअं फासिक थींदा? अञा शहवत न आहे, अञा माल मिल्कियत कोन्हे। उहे बदकार थींदा पंहिंजे माउ पीउ, पंहिंजे क़राबत मिटनि माइटनि खे ॾिसी उहे बि गुनाहनि में शुरू थी वेंदा। इहो आहे न, बाबा बाप त माउ पीउ खे ॾिसंदो न, मिटनि माइटनि खे ॾिसंदो। जॾहिं आम बुराई हूंदी, घरनि में बुराई हूंदी, पाड़े में बुराई हूंदी, ॻोठ में बुराई हूंदी, शहर में बुराई नहीं हूंदी त असांजो नस्ल नेक ऐं सालिह कीअं थींदो? जॾहिं वॾा निमाज़ नथा पढ़नि त नंढा छो निमाज़ पढ़ंदा? जॾहिं वॾे खे बांग ॾियणु नथी अचे त वरी नंढो किथां बांग सिखंदो? ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाँ, उन्हीअ करे इहे जॾहिं क़यामत जे ॾींहुं असांजो औलाद ईंदो चवंदा रब सजा इन्ना अतअना सादतना व कुबराना फदल्लूना सबीला फातिहिम ज़िफ़ैन मिनल अज़ाब वलअनहुम लअनन कबीरा। रब असां माउ पीउ जे पोयां हलंदड़ आसूं, पोइ हुननि असांखे गुमराह करे छॾियो। ए रब असांजा हींअर असांजे इन्हीअ वॾनि खे ॿीणो अज़ाब कर, पंहिंजो बि अज़ाब करीन, असांजो अज़ाब बि कर। इन्हीअ हे मदरसा जेके दीनी आहिनि इन्हीअ खे सादत सम्झो जो तव्हांजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाइनि था, निमाज़ सेखारनि था, इल्म कुरान जो ऐं हदीस जो पढ़ाइनि था, पढ़को ॿधी आलिम करे था दुनिया में मोकिलिनि।
या इन मदरसन में यो इल्म जो नूर आ बेहन सब गुनाह बदकारी मां अर्ज क्या तो जलसन जा भली शौकी न हुजो पर पंहिंजे ॻोठ जूं मस्जिदूं ज़रूर आबाद कयो बांगूं ॾियो मस्जिद में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जेको शख्स बांग थो मस्जिद में दे जेस ताईं उन जो आवाज़ भितर ने पत्थर ने शैन ते पहुंचे थो क़यामत जे ॾींहुं ये सभई शयूं शायदि ई ॾींदियूं अल्लाह वटि त रब ई तुंहिंजो नालो बुलंद कंदो फरमाई क़यामत जे ॾींहुं ये बांगा जॾहिं उथंदा त सभिनी खां उन्हनि जूं ॻिचियूं ॻाट ऊचा हूंदा मथां ॾिसण में ईंदा पुछंदा त ही मथे छो आहिनि चयो वेंदो त हिननि बांगू ॾींदा मस्जिद में अज़ान में बुलंद आवाज़ कंदा अॼु अल्लाह हिननि जे ॻचे जे मुंहनि खे बुलंद करे अॼु बांग ॾियण खां असांखे शर्म थो अचे मुल्ले जो कमु आहे बांग ॾियणो नथी अचे बांग खां शर्म निमाज़ पढ़ाइण भला करे जेके निमाज़ी आहिनि न सालनि खां वठी पढ़नि था जेकॾहिं जमा जे वक़्त में इमाम न आयो हू हुनखे चवंदो राति तूं पढ़ाए चवंदो न त मां न पढ़ाईंदुसि तूं पढ़ाए मां बि न पढ़ाईंदुसि छो नथा पढ़ाए उनजो वजह इहा त निमाज़ पढ़े थो पर निमाज़ जे मसइलनि जी ख़बर न आहे अलाए सही थो पढ़े अलाए ग़लति थो पढ़े निमाज़ पढ़े थो पर क़ुर पढ़णु ॾाढो नथो अचेसि मथां इहा बि पढ़ाए को चुकूं कढे इहो मुसलमाननि जो हाल आहे बाबा इहा आहे की न कोन्हे मां ग़लति थो चवां हा निमाज़ जूं जेके दुआऊं आहिनि से कोन थियूं अचनि पुट खे तो डिग्रियूं पढ़ायूं वॾनि यूनिवर्सिटियुनि में पढ़ियो पर जनाज़े जे निमाज़ जे दुआ कान थी अचे पीउ जे जनाज़े में बीठो आहे चुप करे बीठो आहे पीउ जी बख़्शिश अल्लाह खां नथो घुरी सघे दुआ यादि करे छा घुरे बख़्शिश चुप कयो बीठो आहे रब तुंहिंजी मर्ज़ी आहे जन्नत में विझीसि जहन्नम में विझीसि मां कुझु नथो चवां इहो हाल आहे की न कोन्हे दुआ नथो घुरी ऐं अल्लाह तबारक व तआला एॾो सखी आहे अरहमुर राहिमीन आहे जो तुंहिंजे थोरे उमिरि ते बि 700 दफ़ा सवाब वधीक ॾेई थो छॾे जीअं तव्हां हदीस में ॿुधो कलमा आहिनि ॿ सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह अल अज़ीम वो कहिड़ा सवला आहिनि आसान आहिनि ॿार खे बचनि हा हुज़ूर फरमायो ख़फ़ीफ़तान अलल लिसान जेके ज़ुबान ते हल्का आहे पढ़ण में का तकलीफ़ ई कान्हे हलंदो वञी पंहिंजो कमु पियो कर सुभान अल्लाह बिहम्दी सुभान अल्लाह अल अज़ीम चढ़ंदो वञे का रुकावट कान्हे आहे बीबी फातिमा ज़हरा घर में हथ सां जंडू थी हलाए अन्न पीहे पई थी पैर जे आंगूठे में पींघे जी रस्सी ॿधल आहे जंहिंसां हसनैन खे लोॾे पई थी पैर सां पर वात सां अल्लाह जो क़ुर पई थी कंहिंजी न्याणी आहे काइनात जे सरदार जी न्याणी आहे जन्नत जी औरतुनि जी सरदार या जन्नत इन्हनि खे ईअं कान मिली आहे उन्हनि जा अमाल बि अहिड़ा भला उन्हनि जो शान बि एॾो वॾो उन्हनि जी तक़वा बि एॾी वॾी असां आयासीं जलसो ॿुधोसीं मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं हिक कन खां ॿुधियूंसीं ॿाहिरि निकितासीं त कपिड़ो छॾे उथियासीं न मस्जिद यादि न निमाज़ यादि न क़ुर यादि क़ुर घर में कबटनि में पियो आहे
मिट्टी चढ़ी विया पोतड़ी जे मथां पोतड़ी पोती जे मथां पोती बस असां इहा नेकी करे छॾी कॾहिं कॾहिं मोहब्बत ज़ोर भरियो त खणी क़ुर खे चुमे छॾियोसि बस क़ुर जो हक़ इहो आहे क़ुर जो हक़ इहो आहे दोस्तो वरी बि हिननि मदरसनि खे दीन जे इदारनि खे अल्लाह इन्हनि ते रहमत करे जो अहिड़े हाल में बि तव्हांजे लाइ हिते बंदोबस्तु करे अल्लाह जो क़ुर तव्हांखे ॿुधाइनि था तव्हांखे उहा ॻाल्हि यादि था ॾियनि जेका हर मोमिन मुस्लमान खे करणी आहे हिननि जलसनि मां इहो फ़ाइदो आहे ॿ माण्हू बि सुधरी पिया 4 माण्हू निमाज़ी थी पिया हींअर उमेद फी सैकड़ो एतिरी आहे सॼी राति जलसो हले सॼो मजमो निमाज़ी कोन थिए पर जेकॾहिं 2-4 माण्हू थी पिया शैतान जे रस्ते खे छॾे अल्लाह जे रस्ते ते आया त ही जलसा सॼा कामयाब चया ॻाल्हि सम्झ में अचे थी हुज़ूर जे ज़माने में मुशरिक बुतनि जी पूॼा कंदा मुशरिक बुतनि जी पूॼा कंदा पोइ उन्हनि जे पोयां हलंदा हुआ उन्हनि जो रज़ामंद हो उन्हनि जी तलब कंदा हुआ कोशिशि कंदा हुआ त इहे असांखां राज़ी थियनि हींअर इहे बुत आहिनि हींअर उहे लात मनात हुबुल ऐं उज़्ज़ा जेके मके जे मुशरिकनि जा बुत हींअर उहे बुत न आहिनि हींअर इंसान हर इंसान वटि 3 बुत आहिनि मुस्लमान वटि पहिरियों नफ़्स ॿियो पेट टियों माल सॼो ॾींहुं फ़िक्र हिननि 3 शयुनि जो आहे की कोन्हे हा इन्हनि जे पूराई में पूराई नफ़्स ख़ुशि थिए नफ़्स जूं ख़्वाहिशूं पूरियूं थियनि सॼी ॾींहुं राति महिनत इन में आहे त पंहिंजो पाण खे ख़ुशि रखणु ॿी पेट जी ॻणती आहे दुकान ते सॼो ॾींहुं वेठो आहे कारखाने ते सॼो ॾींहुं वेठो आहे ज़मीन ते ऊंधा ई राति में कोड़ो पियो थो वणे पाणी पियो थो भराए पर घर जे भरिसां मस्जिद आहे निमाज़ ते नथो अची सघे कोॾ हणे थो ऊंधा ई राति छो त हेॾे नफ़्स नथो वरेसि हिकिड़ो बुत आहे नफ़्स उन जो ख़्वाहिश ॿियो बुत आहे पेट सभु मुंहिंजे पेट में अचे टियों बुत आहे माल अॼु हर मुस्लमान हर इंसान जी कोशिश इन्हनि 3 शयुनि जे पोयां दिलि में न कजो पर थोरो सोच वीचार कजो इन ते त असां इन्हनि 3 शयुनि जी पूॼा कयूं था की कोन था कयूं पेट पूॼा आहे नफ़्स जी पूॼा आहे माल जी पूॼा आहे अल्लाह ताला फरमाए अलाई तल्लदी जमा मालऊं आददहू पैसा धंधा रोज़ वेठो ॻणे त केतिरा थिया आहिनि खुटी त कोन पियो आहे 99 जे चकर में हिकिड़ो खुटो अड़े 99 हिन जो बचे हिन व्याज सां अचे बेग़ैरती सां अचे हराम सां अचे कहिड़े नमूने सां अचे ई अचे असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कौनैन जो बादशाह बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत कनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो बिस्तरे ते सुता थोड़ी देर भी कान गुज़री तो उथिया ॿाहिरि निकिरी विया हुजरे वरी मोटी आया वरी अची सुता वरी थोड़ी देर गुज़री तो वरी उथिया चैन ऐं करार न हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 3 दफ़ो थी विया त बीबी आयशा अर्ज़ कयो या रसूलल्लाह तबीयत ख़ुशि न आहे
का तकलीफ़ आहे बाबा घर वारी त ईअं सम्झंदी न त मुड़ुसु नथो सुम्हे का तकलीफ़ हूंदी उहा हॾ ॾोखी आहे अर्ज़ के या रसूल अल्लाह का तकलीफ़ आहे का परेशानी आहे पाण फरमाई तो हा अल्लाह जे रसूल कहिड़ी परेशानी आहे पाण सवरन पंहिंजो विहाणो कयूं उन्हीअ में सदके जूं 6 अशरफियूं पयूं पाण फई मां पियो त सभु माल विराए छॾियो हे 6 अशरफियूं रहिजी वयूं आहिनि मथो राति ते वई आहे को मिसकीन न आयो उन करे मां हिते रखी छॾियूं हाणे मां ड्रुॼां थो त जेकॾहिं अॼु राति मुंहिंजे मथां मौत अचे त मुंहिंजो रब मूंखे चवंदो त मोहम्मद मुस्तफ़ा 6 अशरफियूं छॾे आई घर में 6 अशरफियूं तुंहिंजे घर में जे अल्लाह हालांकि हू ॿिन्ही जान जो सरदार आहे गॾु करे आ त छा करे बाबा मदीना शरीफ़ जो वेंदा आहियो त मस्जिद नबवी आहे न को मोहम्मद मुस्तफ़ा जो महल आहे हाँ बादशाह जो महल आहे बैतुल्लाह जे भरिसां बादशाहनि जा महल आहिनि अल्लाह जे रसूल खां वधीक बादशाह केरु आहे हाँ हू बादशाह भी आहे हाकिम भी आहे आलिम भी आहे पीर ऐं बुज़ुर्ग भी आहे फीणा भी ॿारनि ते पढ़े थो वॾो जंगजू सपा सलार भी आहे मां चवां थो त हू सभु कुझु आहे छो त हू सभिनी जे लाइ आयो सभिनी जे लाइ आयो काफ़तन लिन्नास बशीर व नज़ीरा असां इन्ही मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती अल्लाह जो रसूल होद कौशर ते असांजो इंतज़ार थो करे पोइ उते पहुचणो आहे कि कोन पहुचणो आहे जेकॾहिं उते पहुचणो आहे त हुते पुल सरात हूंदी हिते दुनिया में भी पुल सरात आहे मोमिन जे लाइ बाबा हराम न खा बुछड़ी नज़र न कर कंहिंखे गार गंद न कर कंहिंजी गिला न कर हराम जो लुक़्मो पेट में न विझ इहा बि पुल सरात आहे कि न कान्हे हिन पुल सरात ते टपी वे त पोइ हूअ पुल सरात तुंहिंजे अॻियां कुझु करे आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंहिंजी तबियत थोरी सही न आहे इरादो त कोन हो एतिरे